बुरड़ी शाह करीम में मुनाफ़िक़खोर वापारियुनि पारां भाण ज़ख़ीरो करे ब्लैक ते विकिरो करण वारियूं वीडियोज़ मीडिया ते हलण ऐं अवामी सख़्त रद्दअमल खां पोइ सिंधाबाद कार शुगर मिल्स जे खंड वारे गोदाम ते असिस्टेंट कमिश्नर बुरड़ी ग़ुलाम सरवर भंभरो, मुख़्तियार कार अब्दुल करीम ख़ासख़ैली ऐं ज़राअत खाते जे अमलदारनि जो ॻुझी तला ते छापे दौरान ग़ैर क़ानूनी तौर ते ज़ख़ीरो कयल 45,000 सोना यूरिया भाण जूं बोरियूं हथु करण जी दावा कई आहे। ज़रियनि मूजिबि मिल्स जे गोदाम मां 90,000 जे लॻभॻ सोना यूरिया भाण जूं बोरियूं हथु कयूं वयूं आहिनि, पर ज़राअत खाते जे अमलदारनि ॻणप बजाए 45,000 लॻभॻ बोरियूं ज़ाहिर कयूं आहिनि। सारियुनि जी दवाउनि जा पिणु केतिरा ई कार्टून हथु कया विया आहिनि। ज़राअत खाते जे अमलदारनि मूजिबि हथु कयल भाण जूं बोरियूं सुभाणे मिल्स जे गेट वटि सरकारी अघ ते विकिरो कयूं वेंदियूं। मक़ामी आबादकारनि खे घुर्जे त सरकारी अघ ते भाण हासिल कनि। होॾां यूरिया भाण जूं बोरियूं ॻणप में घटि ज़ाहिर करणु इंतिज़ामिया ते सवालिया निशान आहे। हितां जे कुझु सियासी समाजी अॻुवाननि हथायल भाण घटि ज़ाहिर करण जो ख़दशो ॾेखारियो आहे। उन हवाले सां असिस्टेंट कमिश्नर बुरड़ी शाह करीम सां राबितो करण जी कोशिश कई वई, पर साहब पारां फ़ोन अटेंड न कयो वियो।